हजी छा पियो सोचे कहिड़ी परेशानी भई कहिड़ी परेशानी में यको ॿुॾो पियो हुई यार सोचां पियो त हाणे असां घणे धिका खाधा न हा अमीर थियण थो चाहियां उहो कीअं साईं यारनि जी दावत कयां सोना ताज पारायनि ऐं बोस्किया ॿ टे पटका वठी वॾी दावत कयां दावत कंदो वञा ॿेले जे सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कंदो थो वञा न को केरु चवंदो हर को चवंदो हा साईं जो माण्हू आहे ॿेले ख़तर चवंदा साईं जो माण्हू आहे पुलिस वारा चवंदा साईं जो माण्हू आहे साईं जो माण्हू आहे त पोइ सॼे ॿेले ते कब्ज़ो करे साईं जो माण्हू आहे त पोइ तूं सॼे ॿेले ते कब्ज़ो करे वेंदा सॼे ते कोन कंदुसि थोरो मिड़े पंहिंजे खाणे तरह 25-30 एकड़ ते कब्ज़ो कयां पोइ दावत करे साफ़ बि घुराए फोटू बोटो कढी नेट ते ॾेई पोइ ॼा वञा कचे में बाबा साईं जो माण्हू आहे आउं कब्ज़ो कंदुसि 20-25 एकड़ कब्ज़े में करे लहे करे वेही रहां वरी फसल पोखियां वरी फसल खणा वरी साईं खे सोनो ताज पारायां वरी 10 एकड़ ॿिए ते कब्ज़ो कयां वरी उन मां कमायां वरी साईं वारी दावत कयां वरी साईं खे बोस्किया पटका पारायां वरी 10 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयां 5-6 सालनि में 50-60 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे साईं बि ख़ुशि असां बि ख़ुशि